कायनात में टे सैयदजादियों एड़ियों गुज़रियूं जंहिंजी हयाती वक्त खां पहिरियां ख़त्म थी वई। तेरी बीबी हुसैन जी मां ज़हरा रहमतल लिल आलमीन जी धी मोहम्मद जे वञण खां बाद 75 ॾींहंनि में कमर झुकी वियसि वार रंग बदिलाए। पुछो मूंखां बि कहिड़ी बीबी आहे जंहिंजी उमिरि 4 साल नालो रुकैया अथसि बाबो प्यार मूं सकीना सलियो। मखलूक खुदा में इहा बीबी अधरात जो मिट्टी जो मुसल्लो बणाए करबला रे मोकर धनी बाबा भी इंतजार भई। बीबी बिया अज ज़ैनब आबादा ये हक़ा तैयार थी तो बयान करोस। अरबन में जॾहिं शादियूं थींदियूं उसूल हो जॾहिं कुंवार दरवाज़े ते ईंदी न घोट जूं भेनरूं तोहफ़ा ॾींदियूं उन खां पोइ दाख़िल थींदी। साईं फरमाईंदी रुबाब अमीर जी धीअ अमीर जी नौंह अॼु मां मदीने में आ चवें त जन्नत मां लिबास घुराए ॾियां छो त मां अॼु आबाद रुबाब खे पंहिंजी ख़ुशी भुलिजी वई। मुर्शिद ज़ादी जे कदमनि ते हथ रखियईं हथ रखी फरमाईंदी बीवी तूं जो चएं थी मां आबाद को अहिड़ो वक़्तु भईंदो जॾहिं आबाद न हूंदे। बीवी मूंखे सम्झे थो को अहिड़ो वक़्तु बि अचिणो आहे तोते। हा भाॼाई अॼु का शइ घुर त ॼाए। मां तव्हां खां थो पुछां रुबाब छा घुरियो? शबीर जे अंदर घर में ॾिसी जदी बीबी ॼण चाहे थी चादरूं न पोशाकूं न ज़ेवरात न इन पीघे में जेका सुगरा सुती पई आहे इहा ॾे मां पालियास। साईं सुगरा के खणी रुबाब जे हथ ते ॾेई चेती भाॼाई सोचे खणिया वो भाॼाई जॾहिं अल्लाह पंहिंजी औलाद ॾेई सुगरा यतीमी महसूस न करे। कुछ अरसे खां बाद रुबाब जी झोली में आई सकीना। 2 सालनि जी थी सकीना तैयार थी जॾहिं बीबी सुगरा जी तरफ़ वञण लॻी यार रुबाब बाम हथ विझी चयसि सकीना अंदर आ। जीअं जो सकीना अंदर आई आ भाकुर पाए चदी सकीना मां वसीयत थी कर रही कॾहिं बि सुगरा सां ॾाढा न ॻाल्हाइजा कॾहिं बि सुगरा खे झिणकूं न ॾिजां। आवाज़ आई अम्मा अॼु छो थी रोके चइण लाइ तूं नौकरियाणी हू सरदार तुंहिंजो शबीर चवंदो आहे सुगरा मुंहिंजी अम्मा ज़हरा जी सूरत वारी अजरकुम अल्लाह वजरकुम अल्लाह हक़ा। माला जुमला ज़हन में जो वेठसि शाम ग़रीबा जे टाइम जॾहिं कमीणो ताज़ियानो खणी सकीना जे पोयां आयो सकीना भॼंदी उते आई जिते रुबाब वेठी हथ ॿधी चई अम्मा तूं जो चवंदी होए यतीमनि सां ॾाढा न ॻाल्हाए
अम्मा इन जालिम को पूछे माता अज ताज़ियती अल्लाह